बाबा हो तू ॻाल्हि ॿुध, उहो असांखां कुझु घुरण त कोन आयो, हू त बाबा असांजी मदद करण आयो। वॾी सही मोतबर असांजी मदद करण आयो, भरई तसली मथी आयो, असांजे टका खणी आयो असांजी मदद जी लाइ। पर टे डचारणा हुअसि ॿेरी असांजे लाइ छा खणी आयो? यार तूं ऐं मोमिन माण्हू, माण्हुनि जे अंदर जी तोखे ख़बर ई कान्हे। हो तू हिन वक़्तु 100 बि असांजे लाइ घणी अहमियत थो रखे। की भाउ बेहया माण्हुनि जा लख रुपया बि न खपनि। जॾहिं अञा ताईं इहा साबिती न आहे थी त पोइ तूं उनखे बेहया कीअं थो सॾी? मुंहिंजी न्याणी कूड़ हणंदी मुंहिंजी। बाबा ॻाल्हि कूड़ जी कोन्हे, भला न्याणीअ खां भुल बि त थी सघे थी न। यार मुझेरी चवां सच, हाणे तूं वेठो थो हिक तरफ़ो ॻाल्हाए। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बाबा, जॾहिं सलाहूं थियनि, मेड़ा का थियनि, जेसि ताईं गाॾो गेलजे थो पियो पियो गेल। हो तू हक़ सच ॿुधण जी सगाण तोखे रखणी पवंदी। यार ॿुध, हे भले ॿाहूं थो ॿुधाए, तूं असांजे विच में न ॻाल्हाए। ॻाल्हि ॿुधो, जेतिरो पाण में घणो ॻाल्हाईंदो न बाबा, नफ़रतूं ओतिरियूं वधंदियूं। बाबा कड़ी जो मेड़ा गो कजे, छोरो वञी अलाए किथे पहुतो, अलाए कहिड़ा जी वण खई। मां चवांव थो छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे बाबा। हाणे जॾो का मींहं तॾो का पाणी। हाणे जॾहिं तव्हां सभिनी खड़पील वारनि खां अलविदाई कई आहे न, त बाबा उन्हनि खे बि पंहिंजे हाल ते रहण ॾियो। जॾहिं सभु छोकिरा शहर मां वापसि ईंदा त बाबा मेड़ाको करे उन मसइले जो हल बि कढी वठंदासीं। जेकॾहिं हू बेॾो ई थो थी वञे न, त पोइ यादि रखिजो, असां पाण मां पिशेमान थी वेंदासीं। ना ना ॾियो कुर्सियुनि ते हली वेह, मां चांहि खणी थो अचां। न न, मां हिते चांहि न पीअंदुसि, मां ॿाहिरि वञी मानी खाईंदुसि। हल पोइ बीह त ॼाई थो अचां। अचे वठ कोप। अरे खाली कोप काॾे खई थो वञी? खाली कोप वञी चटींदे छा? पाण जॾहिं घोड़ो गाॾी बि खपाए छॾी अथई, त पोइ ॻंढ टुप छाजे लाइ? पंहिंजी टुटल क़िस्मत खे पियो ॻंढियां कजी, जॾहिं त असांजो को बि ॾोह कोन हुयो, मूंखे पैसा धड़जी वियासीं। अञा त वेड़े में ई मौजूदु आहियूं, पोइ छो जी दिलि थी अथई? केरु ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे कजी, जेको ॾिसे थो मुंहुं मोड़े थो। पोइ तूं ॿुधाए कजी, हिन दिलि ते छा गुज़रती हूंदी? मां उन्हनि ॾे ख़ैरु खणी वियोसि, पर कजी हिकु टको मूंखां न वरितऊं, सभु टका मुंहिंजे मुंहं में उछलाया। उन्हनि खे अहसासु थींदो जॾहिं मेड़ाको थियो ऐं असांजो मोर बेॾो ई साबित थियो न, त पोइ इहे सभई असांजे मेड़ खणी ईंदा। ऐं पोइ ॾिसजांइ, उन वक़्तु इन्हनि सभिनी जा कंध झुकियल हूंदा खड़पील। न कजी न, मां कंहिंजो कंध झुकाइण नथो चाहियां। सदाई सुरा हुजनि, ॿाहिरनि जा घाट ऊचा हुजनि, मुंहिंजी हर वक़्तु हुननि खे दुआ आहे कजी। जॾहिं असांजी दिलि में मेर न आहे त हू असांजी इज़त कंदा। तूं असां सां कावड़ियल आहिनि, पर असां खां नफ़रत नथा कनि, बसि थोरो ॾुख अथनि, ऐं उहो बि ॾुख त पंहिंजनि जो थींदो आहे न। हा कसी, अजान हे त हुननि जी इहा बेरुखी मूंखे वारींदी आहे।
मालिक साईं सभिनी ख़ुशि रखंदो, सदाईं आबाद हूंदा, सभु मुसीबतूं टरी वेंदियूं, इन अंगणनि ते मेड़ाका थींदा ऐं दोला वॼंदा। वाह मालिक साईं वाह, किथे उजड़ घर थो आबाद करीं त किथे वसंदड़ घर थो वीरान करीं। उमर बाणे पर दे जुड़त जुमेरियो अधे डकणी बाटी खन अटे जी हुजई त दे रात जो वेलो तारे भाॼई बाटी अटे जी त छा ए घर तुंहिंजे बिले आ सॼो फलोरे ॾिस, जेकॾहिं पा अटे जो बि मिली वञे या कणक जो मिलई उहो तुंहिंजो। हा दी, सभिनी जे घरनि में इहा ई हालत आहे। हा अञा त माई बेबुल जो जंड पियो थो हले, वञी हुन जो पासो वठ, वञी बाटी खनि वठी सो ने खां अटे जी। बेबुल बि बकणा बाट में रखियो, अॼु आयो वेठी थी जंड खे फेराए। मालिक ए ब ढकिया आहिनि, पोइ ढकणी छो न ढके भाॼई। बेबुल त इहो ॾेखारींदी आहे त ॼण गुंदी जो लीड़ो अञा हाणे खोलियो अथसि। इहो त बेबुल असांखे ॾेखारे थी रुगो, बाक़ी सभिनी खे ख़बर आहे त सभिनी जी गुंदियुनि मां हाणे रुगो धूड़ पई थी उॾे। हा दी, वरी वस थींदी 4 दाणा सभिनी जी गुंदियुनि में अची वेंदा। अलाह बाजारो आहे, उहे पंहिंजी महिर कंदो भाॼई। हा दी। कहिड़ो वक़्तु अची वियो मालिक, कोई वज राम कर, सभिनी जा बचड़ा बुख ते थी मालिक तूं वरा, कंहिंखे बि कॾहिं बुख ते कोन सुम्हारियो अथई, तूं बाज कर बाजे मालिक, तूं बाजी बाज। टीटी टीटी सही साल है। अमर चङो थियो जो तव्हां हिते हली आयो, मां त पाण तव्हांखे ॻोल्हींदी पई वतां। काकी ओ काकी, अय मां हिनखे गिले वञी भांडे में उछलायो। काकी पोइ असां हिनखे हलायूंसि? हितां हिनखे कढो, पोइ तव्हांजी मर्ज़ी, जाॾे वणे ताॾे कयोसि। पोइ ठीकु आहे काकी, इनखे मां हलाईंदसि। काका मुजेरी अची वञे त पोइ? अमरे न मुई मारीअ मां मुचेरी बि बेसार, तॾहिं त हिन निभागीअ खे इते ई उछलाए वियो आहे। ठीकु आहे काकी, पोइ वारे वारे सां हलाईंदासीं। अय अमर अलाह खे मञो, खणी वञो हिनखे, खणी वञोसि हितां, मूंखे ॿिया बि इलाही कम आहिनि। वञो वञो खणी वञोसि। तव्हां बेवकूफ़नि खे मुंहिंजे कुझु बि कोन चवंदो, सॼो ॾोह मुंहिंजे मथां ईंदो। सभई इहो चवंदा त तूं सियाणो सेबतो आहीं, तोखे हथ सां छोकिरा ॾिनासीं हुनखे कम सां लॻराए, या हुनखे पुलिस में ॿुधायो अथई। पोइ सही त चवंदा,
तूं त पंहिंजो वात बंदि कर, केतिरो सम्झायो मां हे सभु ललेचा नान, ललेचा ने साड़े चढ़ी सर सड़। जेकॾहिं लले जा शहर में न हुजनि हा त पोइ राजन जा पैसा छो निकिता? काका वसाया जेकॾहिं रांझण जा पैसा न निकिरनि हा न त पोइ असां हिन जॻह ते धिका खाइण थो रही अचूं हा, न कोई वरी हिते कमाइण लाइ अचूं हा। बस वरी असां ते कावड़ थो करे। ही बि सम्झे थो, तव्हांखे सम्झ न आहे। असां तोहफ़ा कई वसाया, तोहफ़ा कई ॻाल्हाइण खां असांखे रुॻो हितां ॿाहिरि कढी हल, हितां निकिरी हली को कमुकार कयूं, कुझु ॾोकड़ हली कमायूं, न त पोयां सभई बुख विड़े मरी वेंदा वसाया, बुख विड़े। न आहे, न अटो आहे, न गंदड़, न को रब, ऐं सभु जो सभु बुख ते वेठा हूंदा, ऐं वरी असांजा रस्ता तकींदा हूंदा, ऐं असां वरी हिते थाणे में पहुता पिया आहियूं। हाणे तव्हां सभु माठ करे वेहिजो, साहिबु जीअं ईंदो न मां पाणे हथ जोड़ी कंदोमांसि, ॿाहूं ॿधंदोमांसि, पेरनि ते तर कंदोमांसि, मञाईंदोमांसि। तव्हां न ॻाल्हाइजो न त पातर खाईंदासीं। हा तो पातर कंदो पत कर पंहिंजो वात, तव्हांजे करे पातर मूं खाधा। अरे साहिबु अचे, तव्हां चुप करे वेहिजो, मां पाणे मिंथू करे मञायांसि थो, ठीकु आहे? टिबा न वस थी नई बेट पुसिया, माल बि वियो, घरनि में अन्न जो दाणो बि कोन्हे। टिबा तूं ज़िंदगीअ में अहिड़ो ॾुक ॾिठो या ॿुधो? मुजेरी ॾुखार त खोड़ आया, पर हिन चक्कर असांजो जेको ॾोकड़ पैसो हथनि मां निकिरी वियो, उन करे मुश्किलातूं वधी वियूं। वसां त वीचारे रांझन बि न घटायो हूंदो, पर इहे टका असांजे नसीब में ई न हुआ। मुजेरी इहा ॻाल्हि को सम्झंदो आहे, बाक़ी ओ तूं त वॾा दोॾा फाड़िया। ज़ाहिर आहे बाबा, माण्हू बुख खां ई छितो थींदो आहे। शुक्र में बरकत आहे, छिते थियण सां त रोज़ी बंदि थी वेंदी आहे। हिन वक़्तु असांजी रोज़ी तंग आहे, छोकर शहर कमाइण विया आहिनि। अलाह कंदो ही महीनो ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो ऐं गंज कमाए ईंदा, पोइ एतिरो त अनाज वठी ईंदा जो पाड़े जे कंहिं बि घर जे पारे मां अटो कोन खुटंदो। अस्सलाम वालेकुम काका मुजेरी। वालेकुम अस्सलाम। रांझण ॾे हाल अहवाल। काका मुजेरी, आउं जानू खे चई आयो आहियां, ऐं जानू चवे पियो त
काके मुजेरी खे चइजो त आज़ान महल तयार थी वेहे ऐं उठकाए ईंदुसि। हा हा, मां सुबुह जो वेंदुसि, पर दुआ कजो त ऑफिसर मिले ऐं असांजी मदद करे। काका मुजेरी, भला अहिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हिन ऑफिसर जी ऑफिस ॻोल्हे वेंदे? ऑफिस जो ॾस जेको आहे न, उहो पने ते लिखी ॾेई वियो आहे, उहो खयूं वेंदुसि। अलाह कंदो त ॻोल्हे लहंदोमांसि। काका मुजेरी, मालिक साईं इन ऑफिसर खे ईमान ॾींदो, असांजी मदद ज़रूरु कंदो। हा रंजन, मूंखे बि उन में पूरी उमेद आहे, तंहिं करे त उन ॾांहुं पंधु कयां थो। हैरी, का ॻाल्हि सम्झ में अचे थी? छोरा जो वियान शहर कमाइण जे लाइ रोज़गार सां लॻा न वतन आहीं, रोड रस्ता मापींदा। बाबा, उन्हनि सां चाचो वसायो गॾु आहे ऐं होशियार बि आहे, ऐं अलाए केतिरा चकर हू शहर कमाइण जे लाइ बि वियो हो। मूंखे पक आहे त हू सभिनीनि खे कम ते ज़रूरु बीहारींदो। हाणे त असांजी अखियूं उन्हनि तरफ़ आहिनि, न ॼाण त कॾहिं महीनो पूरो थींदो ऐं असां ॾे 4% मोकिलींदा। ॿुधो खैरी, घर में कुझु खाइण जे लाइ आहे या? सखड़ो हीअं अलाह जो नालो घर में बचियो आहे। उन जो नालो ई खोड़ आहे हो तूं, जॾहिं उहो आहे त रोज़ी बि उहो ई ॾींदो। हा मां, ज़रूरु ॾींदो। मां, तूं मथियूं त रोज़ी ॾियण वारो मालिक आहे, पर पुट कुझु किफ़ायत असांखे बि करणु खपनि। लप ॾारे जी डरे रखी आहे, सुबुह रब जो प्यालो प्यालो ॾींदीसांव। खैरी, रब जो मज़ो हूंदो आहे गुड़ में, तो वरी हाणे कयो आहे उबतो कमु, लूणु विझी बड़काए हणंदी आहीं मुंहं में, पोइ पिया आहिनि रब खे लफींदा, चट चटां पई पवंदी आहे। जेका शइ घर में हूंदी त उहा ई पचाए ॾींदमि न तव्हांखे। जे मां लिकाए रखां त तव्हां चओ। खैरी, इन ॾुकार जो रकास आहे असांजे मथां किथां अची कड़कियो। बसि अलाह मालिका, तूं ॾिसजांइ, हू राज़ जो राणू, वसकारा थींदा, पट पुसंदा, खुंजियूं निकिरंदियूं, बम फोड़ निकिरंदा, अलाए कहिड़ा कहिड़ा गाह निकिरंदा, असांजा माल खाई ड्रॉ कंदा, असां खीरनि जा वटा भरे पीअंदासीं। बसि अलाह में उमेद रख, उन मां उमेद न लाइजांइ। हा बाबा, उमेद अल्लाह में आहे, हू ज़रूरु पंहिंजो कर्म कंदो। हा मां, हू पंहिंजे बंदे खे बुखुनि में घणो वक़्तु तड़पंदे कोन ॾिसंदो आहे।
साहब असीं ॾुकार जा सटियल आहियूं। बचड़नि जे पेट गुज़र जे लाइ असीं शहर में रोज़गार जे लाइ आयासीं। उते असांजा बच्चा अॼु बि बुखुनि ते वेठा आहिनि। असीं ॾाढा मजबूर आहियूं साहब। असां जेको हिते कमाईंदासीं न उहो खणी वेंदासीं। ॻोठ में सभिनी जूं अखियूं असांजे तरफ़ आहिनि साहब। ऐं असां हिते थाणे में वाड़िया पिया आहियूं। असांखे छॾियो साहब, असां पंहिंजे बच्चनि जे लाइ रोज़ी कयूं। भलाई कयो साहब, भलाई कयो। साहब मूंखे त सफ़ा मिसकिन ग़रीब था लॻनि, इन्हनि मां हथ कढो। हाँ साहब, मूंखे बि सफ़ा ग़रीब ऐं यतीम था लॻनि, इन्हनि मां हथ कढो त भलो अथव। साहब असीं सफ़ा लाचार आहियूं, मजबूर आहियूं। असांजे बचनि ते रहम कयो साहब, असांजे बचनि ते रहम कयो। ठीकु आहे, मां तव्हां सभिनी खे छॾियां थो। ख़ामोश ख़ामोश, चुप चुप, ख़ामोश ख़ामोश, बस कयो। तव्हांखे छॾियां थो, पर हिते अमुन सां रहिजो। ऐं हा, न हिक सां पछरी कजो, न झेड़ो कजो। पंहिंजी रोज़ी मोहबत अमुन ऐं प्यार सां कजो, कंहिंसां झेड़ो न कजो। तोबा साहब, तोबा कैसी साहब, तोबा के साहब, तोबा साहब, तोबा झेड़ो कोन कंदा जेदा है। शायद तूं मूंखे इन्हनि मां कुझु सुरीनो थो लॻी। इहो ज़िमो हाणे मां तोते थो छॾियां। हीअ ॿीहर हिते को बि ग़लति कमु न कंदा, छा सम्झे? साहब इहो मुंहिंजो ज़िमो आहे। हीअ सभु अहिड़ी का बि हरकत न कंदा जंहिंसां असां शर्मिंदा थियूं। जमादार, तव्हां हिननि खे आज़ादु करे छॾियो। हाज़िर साहब, हाज़िर साहब। हलो हलो हलो। कज़ी अदामो शहर वियो आहे। अलाह कंदो हुनखे सुठो कमु मिली वेंदो ऐं खोड़ सारा पैसा आणींदो। पोइ सभु धक लही वेंदा। शहर बि अणांगो आहे, उते कमु ॻोल्हणु सवलो न आहे खड़बेल। ॻोल्हे वेंदो कज़ी, केॾियूं मुश्किलातूं अचनि न उहो नाव में न थींदो। मूंखे हुन ते पूरो भरोसो आहे। आख़िर खड़पील जो भाउ आहे, छा ॿुधे। थोरो सोच खड़पील, हेॾो वॾो शहर, ॼाण न सुञाण, अकेलो हुते रुलंदो वतंदो जेसीं ताईं हुनखे को कमु नथो मिले। मोर त पहिरियों चकर शहर वियो आहे, न हुनजी ॼाण न सुञाण। ऐं होॾां त 4-5 ॼणा गॾिजी विया आहिनि। वसायो बि हुननि सां गॾु आहे, उनजी ॼाण सुञाण आहे हुते। वसायो 3-4 चकर शहर मां कमाए आयो आहे, हुनजी शहर में सुञाणप बि आहे। अदा मोर खे शहर वठी वञे हा त असां परेशान न थियूं मोर जे लाइ। तॾहिं त चवां थी त अदा मोर शहर में अकेलो आहे। जे हुनखे उते कमु न मिलियो त बेज़ार थी वापसि मोटी ईंदो। मोटंदो कोन कज़ी, मूंखे पूरी पक आहे। केॾा न ॾुख सूर छो न ॾिसी कमाए कुझु न कुझु टका मूं भाउ जे ज़रूरु खणी। मुंहिंजो मालिक साईं उनजी हिमत वधाईंदो, असां उनजे लाइ दुआ कंदासीं। ॾुख इहो आहे सॼे पाड़े असांखे अकेलो करे छॾियो आहे। एॾी ग़लती बदा कोन कई जेॾी सज़ा ॾिनी अथऊं। मालिक साईं उन्हनि खे बि ख़ुशि रखे, तीअं असांखे बि। नेठ नफ़रत ख़तमु थी वेंदियूं ऐं वरी हिकु थी वेंदासीं। आमीन कज़ी, आमीन। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।